दासी रोड़ी वेझो हादसे में मोटर में पुलिस जो सब इंस्पेक्टर फौत थी वियो आहे। तफ़सील मालूम कयो था सैफुल्ला बलोच खां। सैफुल्ला, छा तफ़सील आहिनि? रोड वेझो दुबर थाणे जी हद में M5 सीपेक रोड ते अफ़सोसनाक रोड हादसो थियो। हादसे नतीजे में मोटर में जो सब इंस्पेक्टर नासिर पुट अब्दुल शाकिर थरे ते फौत थी वियो, जॾहिं त शोएब पुट अब्दुल रशीद सख़्त ज़ख़्मी थी वियो। अहिड़ो इतला मिलण बैदि मोटर ऐं पुलिस हादसे वारे हंधि पहुची हादसे में फौत थी वियल नासिर ऐं ज़ख़्मी शोएब खे खणाए रोड़ी तालुके अस्पताल पहुचायो। इन सिलसिले में पुलिस जो चवणु आहे त दुबर थाणे जी हद में M5 सीपेक रोड ते तेज़ रफ़्तार वीगो मोटर में पुलिस जी गाॾीअ सां पोयां टकराइजी वियो, जंहिंजे नतीजे में अफ़सोसनाक हादसो पेश आयो। फौती सब इंस्पेक्टर जो तालुक मॉडल टाउन भावलपुर सां ॿुधायो पियो वञे। पुलिस जो इहो बि चवणु आहे त रोड़ी तालुके अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद मोटर में पुलिस वसूल करे संदसि एम्बुलेंस ज़रिए भावलपुर माणियो आहे। वीगो गाॾी हिन वक़्तु मोटर ऐं पुलिस जी तहवील में आहे ऐं वीगो गाॾी जे ड्राइवर खे पुलिस गिरफ़्तार कयो आहे। जी, महिरबानी सैफुल्ला तफ़सील ॾियण जे लाइ।